अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो, छा साल पंहिंजे भाउ गुलाम रसूल जो प्लान कंदो, छा शाह मीर हाणे शाह मुराद जो साथ ॾेई उन्हनि खे पंहिंजो बणाईंदो, छा रेस बहादुर खान खे शक थी पवंदो त शाह मीर खान जो दिमाग़ हाणे ठिकाने ते अची वियो आहे, छा रेस बिजार खान हाणे शम्स लाइ कहिड़ो कदम खणंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जो मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो साला जेको आहे घणो परेशान हूंदो, हू हाणे तकड़ कंदो त मां हाणे हर हाल में शहरोज खान खां पंहिंजे भाउ जो प्लान कंदुसि। बहरहाल सोडा उनखे रोके वठंदो। सोडा चवंदो त तुंहिंजो भलो इन में, त तूं तकड़ न कराए कर, जेकर तूं तकड़ कयो त पोइ तूं पंहिंजो पाण में नुक़सान में वेंदे। फिरोज खान हिकु न हिकु ॾींहुं असांजे हथ ज़रूर चढ़ंदो, यानी उन खां पंहिंजो प्लान हाणे ज़रूर वठंदासीं, उनखे हाणे कॾहिं बि सुकून सां रहण न ॾींदासीं। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शामिर जेको आहे हाणे शाह मुराद जो साथ ॾे ऐं उनखे पंहिंजो बणाईंदो। शाह मुराद चवंदो, शामिर मूं कॾहिं बि तोखे सुञातो कोन हो, बहरहाल तो पंहिंजी हक़ीक़त ज़ाहिर कई, उनजे करे मूं तोखे सुञातो आहे, असांजी सॼी उमिरि ईअं गुज़री वञे हा। शामिर चवंदो त तव्हां हाणे घबराइजो न, मां तव्हां सां हाणे हर हाल में गॾु आहियां, त जेकॾहिं मूं वारो चाचो खान बहादुर तव्हांखे का बि नुक़सान पहुचाईंदो त उनजो ज़िम्मो मां खणां थो, उनजो त जीअण मरण मां हराम करे छॾींदुसि। शाह मुराद चवंदो त शामिर इहो तो सुठो कयो जो असांखे हिते वठी आया, अगरि जेकर तूं हिते न वठी अची हा त पोइ इहो रेस खान बहादुर असांखे मारे छॾे हा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बिजार खान जेको आहे शम्स ॾे फोन कंदो, शम्स खे चवंदो त इहो तो सुठो न आहे कयो रिकॉर्डिंग करे साले खे मुंहिंजे खिलाफ़ छो कई। शम्स चवंदो त मां अञा तुंहिंजा अबई वंश बिगाड़े छॾींदुसि, उनजे करे तुंहिंजो भलो इन में त तूं शाह निवाज जो ॾस ॾे, जेकर तूं उनजो ॾस न ॾींदो त पोइ मां बि तुंहिंजे लाइ अञा मसला पैदा कंदुसि, तुंहिंजो ही धरती दोज़ख बणाए छॾींदुसि ऐं पोइ तूं पाण ख़ुदकशी करे करे हितां जहान मां वेंदे। बिजार खान चवंदो शम्स इहो तो सुठो न आहे कयो, तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, त तोखां हर हाल में प्लान वठंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।